वेलकम बैक नाज़रीन। अचो तो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख सां शुरू कयूं। साहब थोरो वक़्तु बि थोरो रहिया ॿ टे सवाल आहिनि। हिकु त डॉक्टर अब्दुल हई सुमरियार जा छा नयूं इजादूं थियनि पियूं, बेटा सेल ते वॾो कमु हले पियो, इंशाल्लाह कुझु अरसे में कुझु ख़ुशख़बरी ईंदी। हिकिड़ी इंसुलिन अहिड़ी थी अचे जेका कम अज़ कम 3 ॾींहं असर कंदी, मतिलबु कुझु न कुझु थिए पियो। अच्छा, ॿियो सवाल इहो हो डॉक्टर साहब अमजद जो, त हुनखे 2 सालनि खां शुगर आहे पर पेर हुनजा सफ़ा सुन थी विया आहिनि, का ख़बर ई न, छा इहा कॉम्प्लिकेशन आहे शुगर जी? शुगर जो मर्ज़ आहे कॉम्प्लिकेशन जे करे ख़राब मुंझारण जे करे, त इन खे चवंदा आहियूं ऐसा बि कमज़ोरी में पेरनि में 3 ॻाल्हियुनि जी थींदी आहे चेंजिस ईंदियूं आहिनि। हिकिड़ी त साड़ो थींदो आहे तमामु घणो, ऐं ॿियो सुन थी वेंदा आहिनि, माना बेहिस थी वेंदा आहिनि। थोरो डॉक्टर साहब इन ॻाल्हि खे कंटिन्यू रखंदा, पर हिकिड़ो कॉलर आहे असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर। वालेकुम, अदा कीअं था ॻाल्हायो किथां? डॉक्टर नूर ॻाल्हायो न समारो खां। हाँ डॉक्टर नूर, तव्हांजो सवाल डॉक्टर साहब खां। सर हिकिड़ा पेशेंट आहिनि जंहिंखे असीं छा नालो मिठे खां अगरि मना कंदा आहियूं त भई हाणे तव्हां मिठो न खाओ, ऐं उहे इंसुलिन ते हलनि पिया एक्चुअली जी, ऐं उनखां पोइ चवंदासीं भई हाणे असीं इंसुलिन तो ई हणूं पिया, तंहिंजे करे छा नालो जेको मिठो खाइणु खपे, उनजे लाइ साईं खां पुछा करूं था छा इंसुलिन ते जेको पेशेंट हलनि पिया उन्हनि खे मिठो खाइणु खपे या न खाइणु खपे? वॾी महिरबानी डॉक्टर नूर, तव्हां सवाल वॾी महिरबानी तव्हांजी, ॾाढो ज़बरदस्त सवाल हुयो बि, पर तव्हां ॻाल्हि कंटिन्यू हली पई जेका उनखे कयो। चलो डॉक्टर नूर जो जवाब, न खाइणु खपे इंसुलिन में, न कुझु त ज़रूरु खाइणु घुरिजे न। ॾिसो उसूली तौर ते न, बाक़ी हाणे इंसान आहे कॾहिं शादीअ ते वञे थो, बहितरीन स्वीट डिशूं पयूं आहिनि, 1-2 चमचो खाधो ख़ैर आहे। अच्छा, भई हीअ ॻाल्हि थी हले रूटीन जी, एज़ अ रूटीन डेली जी ॻाल्हि न खाइणु खपे। ॾिसो न, लाइफ स्टाइल पंहिंजो साॻी रखणु खपे, चाहे माण्हू डाइटिंग ते हुजे, एक्सरसाइज ते, चाहे डॉक्टर साहब थोरो मां हिनखे थोरो तव्हांजी ॻाल्हि में ॿुधायां, ज़ाहिर बिल्कुलु जेकॾहिं शुगर न खाईंदो त शुगर घटी वेंदी, कुझु त खाइणो आहे न, खाधनि सां गॾु कीअं, हा उहो कीअं उन्हनि खे ओतिरी थोरी घणी शुगर त मिले न। जी हा, कार्बोहाइड्रेट असां जेकी बि खाईंदा आहियूं न, चाहे असां भतु खाऊं, चाहे चांवर खाऊं, मानी खाऊं, अच्छा, चाहे भाॼियूं खाऊं, चाहे फ्रूट, आख़िर में वञी ग्लूकोज ठहंदो आहे ब्लड में, मतलब कमी न थींदी। अच्छा, इहो ज़रूरी न आहे त असां फ्री शुगर खाऊं। अच्छा डॉक्टर साहब जो सवाल तो जेके कॉम्प्लिकेशन है पेर जेके सुन थी था, इहो ऐसा भी कमज़ोरी आहे, इन जो जेको तमामु सुठियूं दवाऊं बि बाज़ार में मौजूदु आहिनि पाकिस्तानी मार्केट में, पर उन सां गॾु जेको सख़्तीअ सां कंट्रोल करिणो आहे, शुगर खे कंट्रोल करिणो आहे। ऐं मां थोरी फिगर ॿुधाए छॾियां, जेको हिकु दफ़ो डायबिटीज़ थी वञे त फास्टिंग ब्लड शुगर ख़ाली पेट 10 कलाकनि खां पोइ 110 खां घटि हुजे, ऐं नेरनि खां 2 कलाक पोइ 140 माना हिनखे छा करणु घुरिजे डॉक्टर साहब खे? भाउ खे खपे त शुगर कंट्रोल करे कंहिं बि तरीक़े सां, पाण डॉक्टर सम्झे थो, डॉक्टर खे एडवाइस कयो। अच्छा डॉक्टर साहब इंस्टीट्यूट आहे साईं ओझा में, डायबिटीज़ एंडोक्राइनोलॉजी, मां डॉक्टर साहब खे इनवाइट कंदुमि त असां वटि अचे, तमामु बहितरीन सिस्टम ठहियल आहे असां वटि शुगर। मां डॉक्टर साहब खे चवंदुसि अमजद के तव्हां वटि अचे, तव्हां वटां बि कंसल्ट करे। हिकिड़ो कॉलर बि आहे, असां ॾिसूं केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजो डॉक्टर साहब जिन खां सवाल इहो आहे, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो। हीअ जेके शुगर फ्री त उहे छा पेशेंट लाइ सही रहंदियूं आहिनि डायबिटिक लाइ, या उन्हनि जो त टेस्ट बिल्कुलु स्वीट हूंदो आहे, उन्हनि खां बि अवॉइड करणु खपे? इहो मुंहिंजो डॉक्टर साहब न सवाल तव्हांजो छा आहे, वरी पुछो। मां साईं थोरो सम्झियो त जेके स्वीट शुगर फ्री थिंग्स मिलंदियूं आहिनि मार्केट में पेशेंट लाइ, उहे सही रहंदियूं आहिनि पेशेंट लाइ, ॾियणु खपे या उन्हनि खां बि अवॉइड करणु खपे? शुगर फ्री नालो त पंहिंजो ॿुधायो। जी हेलो, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो। हेलो, मुंहिंजो नालो डॉक्टर साहब खां पुछो, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब चओ त जेके शुगर फ्री शयूं उहे त इस्तेमालु करे सघजनि। अदा ॾिसो, एज़ अ पॉलिसी जेकॾहिं चइजे मां चवंदुमि न, तव्हां उहे बि न कयो, डिस्करेज कजे। ॾिसो न, बस ठीकु आहे, हिकिड़े वक़्तु पूरो थिया। ॿुधाए छॾियां त केमिकल उन्हनि में कोलेस्ट्रॉल किन में वधीक थींदो आहे, किन में वरी अहिड़ा मिठाण विझंदा आहिनि जेके दस्त कंदा आहिनि, इंसुलिन रेजिस्टेंस वधाईंदा आहिनि। एज़ अ जनरल पॉलिसी न कजे। बाक़ी हाणे जेके मशहूरु आहिनि 2-3 गोलियूं डेली खाई छॾिजनि त हुन सां घणो नुक़सानु कोन्हे। जैसा मूंखे थोरो जल्दी ॿुधायो त कॉम्प्लिकेशन्स 4-5 जल्दी ॿुधायो त पोइ न पहिरीं रहियो मुंहिंजो त स्ट्रेस सां वाकई वधे थी शुगर, छा थींदो हुन में हार्मोन कहिड़ा रिलीज थींदा? हिकु सुवाल अहिड़ो आहे जो तफ़सील, हा न पहिरीं थोरो स्ट्रेस ते वञो। स्ट्रेस में असांजा स्ट्रेस हार्मोन वधंदा आहिनि, एड्रीनलिन, नॉरएड्रीनलिन, कार्टिसोल, 3 त इहे मशहूरु हार्मोन, इन खां सवाइ 5-6 ॿिया बि आहिनि। स्ट्रेस में बॉडीअ में उहे वधी वेंदा आहिनि। हाणे इंसुलिन वाहिद हार्मोन आहे जेको शुगर खे घटि कंदो आहे, ऐं स्ट्रेस हार्मोन जेके बि आहिनि 5-6 उहे सभु शुगर खे वधाईंदा आहिनि।
त स्ट्रेस माना इंसुलिन खे डिप्रेस कंदा, डिप्रेस डायरेक्ट न कंदा आहिनि पर शुगर खे वधाईंदा, माना उन जे एक्शन खे डिप्रेस कंदा, ईअं था चई सघो था। त इंसुलिन अकेली अच्छा डॉक्टर साहब माना जेको भी परेशानी आहे मां तव्हां पुछां थो घरनि में असां कीअं पंहिंजी लाइफ गुज़ारी जे ख़ुशि रहूं, परेशानी ख़तमु साईं पंहिंजे, छो त असां अॼुकल्ह घरनि में एॾियूं ख़ुशियूं नथियूं मिलनि असांखे, साईं किथे बि नथियूं मिलनि। तव्हां डॉक्टर आहियो तॾहिं कहिड़ो कीअं हिक ॿिए सां मिलण घुरण में माण्हू इफ़राक दिलि हुजे, मोहबत सां रहे, अॼुकल्ह ॾाढियूं घरनि में जेको सो मोहबतूं घटी वियूं आहिनि। बिल्कुलु जिते किथे घटिजी वई आहे मोहबत, बाक़ी सही था चओ, असां बचपन गुज़ारियो आहे, ॾिठी आहे, त मतिलबु घर जो माहौल तमामु ख़ुशियुनि वारो हुजे उन ज़माने में, अॼुकल्ह कोन्हे, उहा मशीनी लाइफ आहे। असां ॾिसो पंहिंजो पाण खे, मां त इहो चवंदो, हिकु त टेबलेट मिलनि थियूं इलाही स्ट्रेस दूर करण जे लाइ, टेबलेट एंटी डिप्रेसेंट, ॿियो घर जो माहौल बि सुठो त उहो बि भली इस्तेमालु कजनि डॉक्टर जे मशवरे सां। अच्छा, उन खां को घणो नुक़सान कोन्हे, बेशर्ती अंडर सुपरविजन था कयो, पर पंहिंजे थिंकिंग खे थोरो चेंज कजे। पंहिंजो जेको ॾिसो न हिकिड़ी परेशानी आहे, हिकिड़े माण्हू उन परेशानी में तबाह थी वेंदो आहे, दिलि ते खणी वेंदो आहे, चवंदो आहे दरगुज़र कर, अला मालिक आहे। वक़्तु घटी वियो, मां थोरो वेंदुसि, इहो या त पंहिंजे घर जो माहौल ख़ुशियुनि वारो हुजे, बसि हिकिड़ी जुमिले में इहा ॻाल्हि। अच्छा, कॉम्प्लिकेशन घणो ज़ोर स्ट्रेस तव्हां चओ न तमामु वॾो सबबु थो थिए इंसुलिन जो, जॾहिं असां प्रिवेंट में वञूं था त इंसुलिन खे त डेवलप कयूं, कॉम्प्लिकेशंस 4-5 ॿुधाए छॾियो ख़ासि। अच्छा, कॉम्प्लिकेशन में ॾिसो, शुगर जो मरीज़ ख़राबु आहे कॉम्प्लिकेशन जे करे, हिकिड़ो अखियुनि ते कॉम्प्लिकेशन, अखियुनि ते, ॿियो गुर्दे ते कॉम्प्लिकेशन, पेरनि में फट थियण जंहिंजे करे गैंग्रीन थींदी आहे, कटराए छॾींदा आहियूं, अधरंगो थियणु, फालिज, मोहताजी जी लाइफ, दिलि जो दौरो, इहे चंद कॉम्प्लिकेशन आहिनि। अच्छा, वॾी ॻाल्हि इहा आहे त इहे कॉम्प्लिकेशन या मुजारा ख़ामोशीअ सां थींदा आहिनि, यानी का वार्निंग न हूंदी आहे त हाणे अखियूं तव्हांजो ख़राबु थियूं थियनि, गुर्दा तव्हांजा सफ़ा ॻरी विया आहिनि, का वार्निंग कोन, मतिलबु कॉम्प्लिकेशन थींदी हुननि जी वार्निंग अचानक थी पवंदी। अच्छा डॉक्टर साहब लास्ट में हिकिड़ो मैसेज छा ॾींदो? जी अदा मैसेज मां इहो ॾींदुमि तव्हांजी मरफ़त, जी जी डॉक्टर अब्दुल वाहिद जी मरफ़त ऐं सिंध टीवीअ जी मरफ़त, त पंहिंजी शुगर खे कंट्रोल कयो। तव्हां टारगेट जेको मां अर्ज़ु करे छॾियो आहे त फास्टिंग ब्लड शुगर 110 खां घटि हुजे ऐं नाश्ते खां 2 कलाक पोइ 140 खां घटि हुजे, HbA1c 6.5% खां घटि हुजे। वॾी महिरबानी, कीअं करे अची वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहब, तव्हां आयो, असांजे नाज़रीन खे तमामु सुठी ॻाल्हि। वरी नाज़रीन, तव्हां डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त ज़बरदस्त मैसेज, त पंहिंजी शुगर खे कंट्रोल करियो। जेकॾहिं शुगर तव्हांजी कंट्रोल आहे त घणनि बीमारियुनि खां बची सघो था, पोइ उहे अखियुनि जूं बीमारियूं हुजनि, दिलि जूं बीमारियूं हुजनि, या गुर्दनि जूं बीमारियूं हुजनि, या ॿी का कॉम्प्लिकेशन हुजनि। बहरहाल जेकॾहिं तव्हां शुगर जा मरीज़ आहियो त पाण खे बचायो, डॉक्टर जे मशवरे सां हलो, वॉक बि कयो, खाधे खे बि जेको सो सुठे नमूने सां खाओ ऐं लाइफ स्टाइल बि चेंज करियो। जेकॾहिं असां इन ॻाल्हियुनि ते अमल कयो त असां इन्हनि मुज़ी मर्ज़नि खां बची सघूं था, पंहिंजो ख़ुशियुनि वारी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।